बदीन में भी हिकिड़ो वाक़ियो थियो, उन में हिंदू को मुलविस कोन हो, उन में ॿिन्ही पासे मुस्लमान हुआ। कंहिं हिकिड़े छोकिरे ते इहो इल्ज़ाम हयो हुयो त तो को अहिड़ा के घटि वधि जुमिला ॻाल्हाया आहिनि, पोइ उन जूं मुछूं लाहे, ॾाढ़ी लाहे, भिरूं लाहे, कच्छो वारे शहर जे चौक में पाणी विझी वेझारे ॿीहर बात ते कयो वियो। अहिड़े उमरकोट जे अंदरि या अहिड़े क़िस्म जूं वारदातियूं थियूं बि हूंदियूं त उन्हनि में सिंधियुनि जो हथु न रहियो आहे। जेका ॻाल्हि मां थो कयां उन में जेतिरी मूंखे ख़बर आहे उन में ॿई धुरियूं सिंधी हुयूं। जंहिं छोकिरे सां कई हुई उहो सिंधी हो, करण वारा न। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा माण्हू कॾहिं कॾहिं पंहिंजा ज़ाती वेर वठण जे लाइ, पंहिंजनि ज़ाती इख़्तिलाफ़नि जो फ़ाइदो वठी कंहिं ते टारगेट करे इल्ज़ाम हणी जेको आहे अहिड़े क़िस्म जूं कारवायूं उकियूं दुकियूं थी सघनि थियूं। पर सिंधी क़ौम जे मजमूई नफ़्सियात में मज़हबी इंतहा पसंदी आहे ई कोन। जेको आहे मां दावा सां चवां